हाणियावां खां अपडेट कयो पिया। ठोयल मां फैज़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ त ठोयल पुलिस पारां गिरफ़्तार कयल नौजवान खे जुड़तो मुक़ाबिलो ॾेखारे क़त्ल करण ख़िलाफ़ पाकिस्तान इनक़लाबी पार्टी ठोयल पारां एहतिजाजी मुज़ाहिरो। ज़िला ऑर्गेनाइज़र नज़ीर बलोच, कामरेड परवेज़ सरकी, ज़हूर कंडरानी, लाल बश्क, नवीद अहमद सरकी जी अॻवानी में दफ़्तर खां हथनि में पार्टी जो झंडो प्ले कार्ड खणी मुख़्तलिफ़ रस्तनि खां पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदा प्रेस क्लब वटि पहुची सख़्तु एहतिजाज कंदे अॻवाननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त 26 मई ते ठोयल जे सेक्शन पुलिस पारां होटल ते वेठल नौजवान सदाम लाशारी खे खंभे गिरफ़्तार करण जे 3 ॾींहनि खां बाद में आबाद थाणे ते मुक़ाबिलो ॼाणाए क़त्ल कयो वियो। हिन चयो त नौजवान सदाम लाशारी जे क़त्ल वारे वाक़े बैदि ठोयल जे सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरनि जी सख़्तु रद्दअमल बैदि IG सिंध वाक़े जो नोटिस वरितो आहे। पर राशि SHO गुलाम नबी जमाली ऐं ॿिया एहलकार क़ातिल अञा ताईं ड्यूटी ते आहिनि। क़ातिलनि खे सस्पेंड करे जुडिशनल इंक्वायरी करे कानून जे कटड़े में आणी फाही ते लटकायो वञे। लटकाए नौजवान सदाम जे खून सां इंसाफ़ कयो वञे। हिननि चयो त IG सिंध पारां नोटिस वठण बैदि SSP लाड़काणो इमरान अली, SSP शिकारपुर अमजद शेख खे इंक्वायरी ऑफिसर मुक़ररु करे खेनि रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो आहे, जेका अञा ताईं का बि केस में आगराई न थी। मक़तूल नौजवान जे वारसनि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि पारां जुड़ियल पुलिस खाते जे 2 SSP ते बदल जांच कमेटी ते बेइतमादी ज़ाहिर कंदे जुडिशनल इंक्वायरी जी घुर कई आहे। अॻवाननि चयो त सदाम लाशारी जो नाको क़त्ल रायगान थियणो न ॾींदासीं। जेसीं ताईं नौजवान जा क़ातिल गिरफ़्तार न थींदा तेसीं ताईं तहरीक जारी रहंदी।